अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान ओ हिन महीने में खुदा माफ़ियूं ॾिए थो आम जाम पर हुजे कोई मुजाहिद जो खणे अॼु के नाम ओ हिन महीने में खुदा माफ़ियूं ॾिए थो आम जाम पर हुजे कोई मुजाहिद जो खणे अॼु के इनाम सुवाल सभिनी जा क़बूले थो इहो ऐलान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान ओ हिन भलारे माह में मौला विराए थो रहमतूं रोज़ेदारनि जूं चङियूं मौला कयूं हिन क़िस्मतूं ओ हिन भलारे माह में मौला विराए थो रहमतूं रोज़ेदारनि जूं चङियूं मौला कयूं हिन क़िस्मतूं सभु रहमतूं रब पाक जूं जंहिंजो नाम ई रहमान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान ओ रोज़ेदारनि जे तहक़ में सभु दुआऊं था घुरनि कि वेलियूं माकोड़ा मछूं जेके जीत जर में था रहनि ओ रोज़ेदारनि जे तहक़ में सभु दुआऊं था घुरनि कि वेलियूं माकोड़ा मछूं जेके जीत जर में था रहनि ए मुसलमान सोच कर रोज़े जो केॾो शान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान ओ हिक नफ़िल जो अजर मौला बराबर फर्ज़ कयो पाक पैगंबर पिरिय प्यारे मुहम्मद चयो ओ हिक नफ़िल जो अजर मौला बराबर फर्ज़ कयो पाक पैगंबर पिरिय प्यारे मुहम्मद चयो
अल्लाह जो आहे कसम इन ते पको ईमान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ ओए मुसलमानो मुजाहिद कीन क्यों रोज़ा कज़ा अल्लाह साईं आहे जंहिंजो पाण बदिलो ऐं जज़ा ए मुसलमानो मुजाहिद कीन क्यों रोज़ा कज़ा अल्लाह साईं आहे जंहिंजो पाण बदिलो ऐं जज़ा सोई मालिक मुल्क जो जंहिं मोकिलियो महिमान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ ओही सनाउल्लाह जतोई बेसमर बदकार उन मिठे अल्लाह जे बानीअ संदोही बारवा उन मिठे अल्लाह जे बानीअ संदोही बारवा सोई बख़्शींदो बदियूं जंहिंजो बहर बेपायान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ अल्लाह जा एहसान था जंहिं मोकिलियो रमज़ान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ हिन महीने में मुहम्मद ते लथो क़ुरान आ